सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त वॾे वज़ीर जी सदारत टास्क फोर्स जो इजलास थियो आहे। इजलास में सिंध में ॿोॾि जे पाणी जी निकाली ऐं मुतासिरनि जे रेस्क्यू ऐं रिलीफ बाबति गौर वीचार कयो वियो आहे। शर्जील मेमण चयो त वॾे वज़ीर समूरनि खातनि खे सख़्त हिदायत कई आहे त ऑफिसर ड्यूटी ते मौजूदु रहनि, जंहिं बि कोताही कई खेसि नौकरी तां बरतरफ़ कयो वेंदो। शर्जील मेमण चयो त इमदादी सामान यूसी सतह ते विरहायो वेंदो। हिन वक़्त ताईं टोटल 2,05,075 ख़ैमा विरहाया विया आहिनि। संदसि चवणो त 3,96,000 ख़ानदाननि में 15,14,000 मच्छरदानियूं ऐं 3,96,000 ख़ानदाननि खे राशन ॾिनो वियो आहे। हुन चयो त मलेरिया जे 15,101 टेस्टुनि मां 3,072 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। शर्जील मेमण चयो त कराची में डेंगी जा 1,066, हैदराबाद में 9, मीरपुर ख़ास में 11, शहीद बेनज़ीराबाद में 5 केस रिपोर्ट थिया आहिनि। डेंगी विघे कराची में 9 माण्हू फौत थी विया आहिनि। ज़िक्र कंदासीं सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त सूबे जा 24 ज़िला तबाह थी विया आहिनि, रोड रस्ता उखड़जी विया। हू वफ़ाक़ समाजी आलमी इदारनि जा थोराइता आहिनि। कराची में तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त हू कैप्टन मुराद अली शाह जी अॻवानी में बरसाति ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जी बहाली लाइ जामे कम करे रहिया आहिनि। संदसि चयो त क़यादत जो हुकुम आहे त मुश्किल वक़्त में अवाम सां गॾु बि ख़ैमा, बस्तियूं ऐं मेडिकल जूं सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। हुन चयो त 48,000 माण्हुनि खे रुॻो शिकारपुर में पकल खाधो पहुचाए पियो वञे। हाणे पाणी घटि थियण लॻो आहे, अलाह कंदो जल्द बहितरी अची वेंदी। संदसि चयो त मुतासिर ज़िलनि में टेंट ऐं ॿियो सामान फ़राहम कयो पियो वञे। ॿोॾि मुतासिरनि खे रोज़ानी जी बुनियाद ते खाधो खुराक ॾिनो पियो वञे। इम्तियाज़ शेख चयो त UN सेक्रेटरी जनरल बि सूबे जो जाइज़ो वरितो ऐं तबाही ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। हुन चयो त हिन वक़्तु पाणी घटिजी रहियो आहे। सभु वज़ीर पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि में मौजूदु आहिनि। ज़िक्र कंदासीं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त पाकिस्तान सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे, दुनिया खे अज़ालो करणु घुर्जे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास थियो। इजलास दौरान बैंकुनि खे ॿोॾि सटियल इलाइक़नि में मोकल जे ॾियारे बि कम जारी रखण जी हिदायत कई वई। इजलास दौरान काबीना खे ॿोॾि सटियल इलाइक़नि में इमदादी सरगर्मियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। काबीना इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 10 दवाउनि जे अघनि में वाद वारी समरी बि रद्द करे छॾी। उन मौक़े ते काबीना खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे, दुनिया खे अज़ालो करणु घुर्जे। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ पुरज़म आहे। वफ़ाक़ी वज़ीर बि मदद लाइ अॻिते अचनि। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा साद रफ़ीक़ जो चवणु आहे त ॿोॾि सबबि सभ खां वधीक नुक़सानु सिंध ऐं बलूचिस्तान में थियो आहे। ॿिन्ही सूबनि में रेलवे जो इंफ्रास्ट्रक्चर सख़्तु मुतासिर थियो आहे। रेलवे जी बहाली लाइ कोशिशूं जारी आहिनि। रोड़ी रेलवे स्टेशन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रेलवे वारे वज़ीर चयो त मालगाॾियूं पाणी में ॿुॾल ट्रैक तां गुज़री रहियूं आहिनि। चाइना कंपनी खे चयो आहे त सभ खां पहिरीं रोड़ी खां कराची ताईं रेलवे ट्रैक जी मरम्मत कई वञे। साद रफ़ीक़ चयो त हीउ वक़्तु ॿोॾि मुतासिरनि जी मदद करण जो आहे। जेसीं ताईं पाणी नेकाल न थींदो तेसीं ताईं ट्रैक ते हलणु नामुमकिन आहे। रेलवे जी बहाली में वक़्तु लॻंदो, रिलीफ वारो कमु जारी आहे। रेलवे वारे वज़ीर चयो त पाणी निकिरण खां पोइ ई असुल नुक़सान जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। रेलवे जो मौजूदा ख़सारो 13 अरब रुपया आहे। ख़्वाजा साद रफ़ीक़ चयो त इमरान ख़ान संजीदा शख़्स न आहे। PTI चेयरमैन जी पूरी जमात इदारनि खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। ज़िक्र कंदासीं सूबाई वज़ीर ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जो फोकल पर्सन सईद सरदार अली शाह जो चवणु आहे त मुशावरत करे LBOD खे 0 पॉइंट वटि RD 210 ते कट लॻाइण जो फ़ैसिलो कयो वेंदो। टालपुर हाउस डिग्री ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर चयो त 0 पॉइंट RD 210 वटि कट लॻाइण वारो मामिलो सियासी बि आहे त घणे भाङे टेक्निकल बि आहे। मक़ामी माण्हू कट लॻाइण जी मुख़ालफ़त करे रहिया आहिनि। हुन चयो त गुज़िरियल ॾींहुं कट लॻाइण लाइ मशीनरी पहुती, पर मक़ामी माण्हुनि जी मज़म्मत ते मशीनरी वापसि मोटाई पई। सरदार शाह चयो त जेकॾहिं कट न लॻो त 0 पॉइंट वटि पाणी चाढ़ करे चुको आहे। स्पाइनल ते 20 फुट लेवल थी चुकी आहे, जंहिं करे ओचितो घारो पइजी वेंदो ऐं ओचितो घारो पवण जे नतीजे में वॾे अंग में इंसानी जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। सूबाई वज़ीर चयो त माण्हुनि कुदरती गुज़रगाहूं बंदि करे छॾियूं आहिनि, जिन तां जल्द कब्ज़ा ख़तमु कराया वेंदा। ज़िक्र कंदासीं मिठी में LBOD सिम नालो ओवरटॉप थियण बाद रोणियूं हणण लॻो आहे, जॾहिं त
माण्हुनि ख़ौफ़ विचां महफ़ूज़ हंधनि न लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। LBOD सिम नाले जा बंदर कमज़ोर हुजण करे पाणी ओवरटॉप थी रोणियूं हणण लॻो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। नेवी चौक, बलोचक, केटी झूणेजा ऐं कलोई जे आसपास जे इलाइक़नि मां माण्हुनि ट्रैक्टर, ट्रालियुनि, रक्षनि ऐं ॿियनि गाॾियुनि वसीले महफ़ूज़ हंधनि न लॾ पलाण शुरू करे छॾी आहे। ॿिए पासे ज़िले इंतिज़ामिया थरपारकर अलर्ट जारी कंदे समूरनि मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द करे ज़िले हेडक्वार्टर में रहण जी हिदायत करे छॾी आहे। ज़िक्र कंदासीं नाज़रीन, कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾियारे बि ज़ोरदार वसकारो थियो, जंहिं सबबि बरसाति मुतासिर इलाइक़नि जे मारूड़नि जा अहंज ॿीणा थी विया आहिनि। कराची जे सदर गार्डन, चार फैसल, कराची, कोरंगी, मली, डिफेंस, क्लिफ्टन, कारसाज, स्टेडियम रोड, क्यामाड़ी, माड़ीपुर, शेरशाह, नॉर्थ कराची, हबचौकी, सुराबगोट ऐं सुपर हाईवे ते गजगोड़ सां वसकारो थियो। कुझु मिंटनि जी बरसाति सबबि रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ट्रैफ़िक जैम रही ऐं बिजली जो निज़ाम बि मुतासिर थियो। तूफ़ान सां गॾु ज़ोरदार बरसाति सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वण ऐं साइन बोर्ड किरी पिया। मिठी, डीपलो, इस्लामकोट, बदीन, नऊंकोट ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु बरसाति पई, जंहिं सबबि ॿोॾि मुतासिरनि जे ॾुखनि में वाधारो अची वियो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त बरसाति जो सिलसिलो राति ताईं जारी रही सघे थो, जॾहिं त बरसाति जो ॿियों स्पेल 22 या 23 सेप्टेम्बर ते सिंध में दाख़िल थींदो। ज़िक्र कंदासीं, सिंध में बरसाति जी तबाहकारियुनि बाद गैस्ट्रो, डायरिया, मारूड़नि जा सूर वधाए छॾिया। गैस्ट्रो सबबि 6 ॼणा फौत थी विया आहिनि। पीरगोठ वेझो ॻोठ गुलाम मोहम्मद जागीरानी वासी 45 वरनि जो शाहन जागीरानी ऐं 40 वरनि जो इक़बाल ख़ातून जागीरानी गैस्ट्रो विघे दम ॾिनो। ॻोठाणनि मूजिबि केतिराई मासूम ॿार वधीक मर्ज़ में मुब्तला आहिनि। हिकु हफ़्ते अंदरि 11 ॼणा फौत थी विया आहिनि। उरेरो लारी भरपासे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। गैस्ट्रो विघे 35 वरनि जी औरत सईदा ज़ाल मोहम्मद इब्राहिम खोसो फौत थी वई। ॻोठाणनि मूजिबि 15 ॾींहंनि अंदरि गैस्ट्रो सबबि फौतुनि जो अंग वधी छत थी वियो आहे। ख़ैरपुरी भरपासे में गैस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। 24 कलाकनि दौरान 75 ॿारड़ा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। गैस्ट्रो में मुब्तला ॿारनि में माजिद, रिज़वान, इमाम अली, सायरा, इनायत, माशूक ऐं ॿिया शामिल आहिनि। दादू जे ॿोॾि मुतासिरनि जी कैंप में तरसियल गैस्ट्रो विघे हिकु ॻोठाणो फौत थी वियो। कैंप में तरसियल ॿोॾि मुतासिर उस्मान खोसे पुटु अब्दुल हमीद खोसे जी तबियत ख़राब थियण ते सिविल अस्पताल आंदो वियो, जिते हुन दम ॾिनो। फौती नीगर जो मड़ कैंप पहुचाइण ते घर भातियुनि में रोजराड़ो मची वियो। ख़ैरपुर में गैस्ट्रो विघे 7 वरनि जी नीगरी फौत थी वई। पीरगोठ जे रवासनि 7 वरनि जी नीगरी सोबिया शेख गैस्ट्रो विघे दम ॾिनो। फौती नीगरी खे गैस्ट्रो जे मर्ज़ सबबि सिटी अस्पताल ख़ैरपुर में दाख़िल कयो वियो। नीगरी जे फौत थियण ते वारसनि में कोहराम अची वियो। ॾखण भरिसां 10 वरनि जो नीगर अयाज़ रिंद मलेरिया ऐं तेज़ बुखार सबबि फौत थी वियो। ॻोठाण सावंत में मलेरिया सबबि 10 वरनि जो नीगर अयाज़ रिंद फौत थी वियो। फौती नीगर जो मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो।